आज जो हम डिस्कस करेंगे वो उर्दू और सिंधी दोनों में करेंगे। अज पाण जेको डिस्कस कंदासीं वो सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही ज़बाननि में कंदासीं त जीअं असांखे ॾिसण वारा असांखे ॿुधण वारा समझी सघनि, हमें देखने और सुनने वाले भी इसको समझ सकें। हमारी असांजी जेका सिंधी अल्फाबेट आहे, जेका असां सिंधी पट्टी पढ़ी आहे, हुन में घणा अखर आहिनि? घणा अखर आहिनि? 50। घणा अखर आहिनि? 50 अखर आहिनि असांजा। अलिफ अखर खां वठी ये ताईं। पर ॿ अखर अहिड़ा आहिनि जिथे असांखे नई आवाज जी ज़रूरत पई। छा थी? नई आवाज जी मूंखे ज़रूरत पई त हुते मूं छा कयो? हुते मूं डायग्राफ लेटर ठाहियो। छा कयो? डायग्राफ लेटर ठाहियो। डायग्राफ छा हूंदी आहे त ॿिनि अखरनि खे मिलाए असां हिकिड़ी नई आवाज ठाहे करी। दो हुरूफ को मिलाकर हमने एक नई आवाज का जन्म लिया। नई आवाज ने जन्म लिया। ठीक है? नई आवाज जेका है हू तखलीक कई सी। तो हू असांजा कहिड़ा हुआ? असां ॿिनि अखरनि खे कीअं मिलायो? असां जीम खयो ऐं असां हे खे खयो ऐं जीम ऐं हे मिलाए असां हिकिड़ी आवाज ठाही ऐं उहा आवाज छा हुई? झे। क्या आवाज ठाही? ये असांजो हाणे डायग्राफ लेटर आहे। तो जीम अलग आहे, हे अलग आहे, पर हाणे असां हिननि खे छा कंदासीं? ब्लेंड करे छॾींदासीं, हिननि खे मिलाए छॾींदासीं। हेॾो असां डायग्राफ ठाहे छॾींदासीं। त ही थींदो जीम हे। हिन खां पोइ असां वटि ॿियो आहे जंहिंखे असां चवंदासीं गाफ। असां वटि मौजूद आहे। गाफ असां वटि मौजूद आहे। हे असां वटि मौजूद आहे। पर मूंखे आवाज जी ज़रूरत पई घे जी। हाणे घे जी आवाज खे आउं कीअं कढां? त असां हिन ॿिनि लेटर्स खे खयो, ॿिनि अखरनि खे असां खयो ऐं पाण में ब्लेंड करे छॾियो। पाण में हिननि खे ॻंढे छॾियो, वेल्ड करे छॾियो पाण में। त ही आवाज थी वई गाफ हे। छा आवाज थी वई? हे। सो ही असांजो हिकिड़ो नओं लेटर तयार थी वियो जेको असांजी कक पट्टी जो हिस्सो थी वियो। तो हाणे असां जॾहिं बि डिस्कस कयूं था त असां इहो ई चऊं था त यार हाणे असांजी सिंधी पट्टी में, असांजी कक पट्टीअ में 52 अखर आहिनि। पर तव्हांखे इन जी हिस्ट्री मालूम हुजे त जीम ऐं हे खे गॾाए असां झे ठाहियो आहे। गाफ ऐं हे खे गॾाए असां घे ठाहियो आहे। अच्छा, हाणे हिन में असां अचूं था उर्दू पट्टी में। तो उर्दू पट्टी में असां वटि 37 अखर आहिनि। घणा? उर्दू में हमारे पास 37 हुरूफ हैं। 37 वाहिद में छा थींदो? हर्फ। हर्फ अखर। हर्फ अखर। हुरूफ अखर है। वधीक हर्फ सिंगल है और हुरूफ जमा है। वाहिद जमा। वाहिद हिकिड़ो, जमा वधीक। त ही जेके आहिनि सिंधी जा हुरूफ आहिनि, सिंधी जा अखर आहिनि। घणा आहिनि? उर्दू जा घणा अखर आहिनि? 37। ऐं सिंधी जा घणा आहिनि? 52। वो हिस्ट्री तव्हांखे ॿुधाइनि। 50 उन सूरत में जेसि ताईं असां वटि ब्लेंडिंग वर्ड्स कोन हुआ। हाणे असां वटि ही ॻंढिजी विया आहिनि, असांजी पट्टी जो हिस्सो ठही विया आहिनि। त हाणे असां चवंदासीं त सिंधी पट्टी जा 52 घणा अखर आहिनि? 52 अखर आहिनि। ऐं उर्दू पट्टी जा 37 अखर जेमियन अखर आहिनि। हिन खां अलावा जेके बि अखर तव्हांजा ठहंदा हू तव्हांजा डायग्राफ हूंदा। छा हूंदा? डायग्राफ हूंदा। हाणे मूंखे आवाज कढणी आहे। अलिफ जी आवाज अलिफ, बे जी आवाज बे, बे जी आवाज, बे जी आवाज उर्दू में कौन है? ठीक है? बे जी आवाज उर्दू में कौन है? अच्छा, हाणे भे जी आवाज। हाणे भे जी आवाज जे लाइ मूंखे मदद वठणी पवंदी बे खां। ठीक है? बे खां ऐं हे खां। बे है, बे है,
करे असां हिन जी आवाज खे ठाहे छॾियो थे। ते असां वटि जमीन आहे, मौजूद आहे, हुनखां पोइ अचो थे। सिंधी में त पंहिंजो आहे, सिंधी में त असांजो आहे, पर उर्दू जे लाइ जॾहिं आउं थे खे ठाहींदुसि त मूंखे वरी डायग्राम ठाहिणो पवंदो। डायग्राम छाजो ठाहींदुसि? हिकिड़ो खणंदुसि आउं ते, हिकिड़ो छा खणंदुसि? हिकिड़ो आउं खणंदुसि ते, ऐं ॿियो खणंदुसि हे। ही थींदो ते हे थे। ही साम्हूं इन करे रखां पियो त तव्हां हिन शइ खे अंडरस्टैंड कयो त हिननि ॿिन्हिनि जो जेको साउंड आहे उहो सेम आहे। ठीक है, ही सिंधी जो जेन्युइन आहे। ठीक है, सिंधी में तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त सिंधी में संस्कृत जा कुछ आहिनि, संस्कृत बि चवंदा आहिनि ऐं संस्कृत बि चवंदा आहिनि। ठीक है, फारसी जा कुछ आहिनि, बिज सिंधी जा कुछ आहिनि, अरबी जा कुछ आहिनि। ठीक है, आहिनि वरी पाण डिस्कस कंदासीं, हिकिड़ी अलॻि वीडियो ठाहींदासीं। सो ही थे आहे। साम्हूं छो लिखियो आहे त तव्हांजी कंपैरिजन रहे, तव्हांजो हिक ॿिए खे समझी सघो त हिन जी आवाज ठाहिण जे लाइ मूंखे कहिड़ो डायग्राम यूज़ करणो पियो। ठीक है, हुनखां पोइ टे। उर्दू में हिन टुकड़नि जो टे को थींदो आहे त असां हिन खे टे सिधो रखंदासीं। जीअं पंहिंजो रेवण आहे सिंधी में त ही गोल शेप में आहे, नून वारी शेप में आहे, पर हिन में बेबदक वारी शेप में आहे ऐं मथां तो दोतो आहे। तो सिंधी में टे ही थींदो, उर्दू में टे ही थींदो। ठीक है, अच्छा ठे की ठाहींदासीं? सिंधी में त आहे, उर्दू में की ठाहींदासीं? उर्दू में आउं टे खणंदुसि, सिंधी जो थे खणंदुसि। ही थींदो असांजो टे हे। सो तव्हां अंडरस्टैंड करणो आहे त ही ऐं ही हिकिड़ो ई आहे। ठीक है, ठप्पो सिंधी में लिखंदासीं त हिंसा लिखंदासीं, ठप्पा उर्दू में लिखंदासीं त हिंसा लिखंदासीं। खे जी आवाज जिथे असांखे हुनखां पोइ से सा आहे, पे सा आहे। अच्छा जीन सा आहे, ये जो सिंधी में ही आहे ऐं उर्दू में असांजो को बि आवाज हिन जी कोन्हे। ये जी आवाज उर्दू में असां कंहिं बि लफ़्ज़ जी आवाज ये सां कोन कंदासीं। अंडरस्टैंड? अच्छा जे आहे त सेम उर्दू में बि असां इहो ई कंदासीं त जीन ऐं हे जे ठाहींदासीं। सेम आहे, छो त ही बि असां डायग्राम ठाहियो आहे, तो ही बि असां डायग्राम ठाहींदासीं। ठीक है, ये जी का बि आवाज उर्दू में कोन हूंदी आहे। अच्छा हुनखां पोइ चे सां मिलियो हाणे छे नाम ॿुधायो। असां डायग्राम कंदासीं। ठीक है, पॉसिबिलिटीज में असां हुन जो जॾहिं डायग्राम ठाहींदासीं उन आवाज खे ठाहिण जे लाइ त असां मदद वठंदासीं चे जी ऐं मदद वठंदासीं हे जी। एक्सीलेंट, थैंक यू। तो छे हे सां अचियो, हे सां अचियो, दाल सां अचियो, धे में असां वटि सिंधी में मौजूद आहे, पर जेकॾहिं मूंखे धे उर्दू में वठणो हुजे त छा कयां? दाल वठो, हुनखे असां डायग्राम में असां हे कयो, ही आवाज असां वटि अची वई, हे जी आवाज अची। ओके, हुनखां पोइ टे जी का बि आवाज उर्दू में डंडा ले आओ नहीं होगा। डंडा लेकर आ जाए, डंडा दे आए। ठीक है, तो ये सब दे आए। उर्दू में असां इनके पढ़ंदा आहियूं दाल। ठीक है, दाल हिननि जी, पर हिननि जी आवाज जेका आहे, हिननि जी आवाज जेका आहे हू डे जी ईंदी। हिन जी आवाज ईंदी, हिन जी आवाज ईंदी ढे जी आवाज की ईंदी। बच्ची तूं ॿुधा, ढे जी आवाज जेकॾहिं असां ठाहियूं त कहिड़ी आवाज ईंदी? दाल है ढे, ढे
साचियो रे में असां उर्दू में रे ही लिखंदासीं ऐं सिंधी में रे असां ही लिखंदासीं हुनखां पोइ जे साचियो पर हिन में हिकिड़ो नओं लेटर आहे हिन खे असां चवंदासीं ही न जे आहे ही न रे आहे ही आहे जे अच्छा जे सां अच्छा अच्छा जे जेको आहे जे सां छा ठाहींदासीं जे सां हूंदी आहे शालाबारी सां हूंदी आहे सर ताड़ी जाए जरा गलत जवाब नहीं है गलत जवाब सर शालाबारी के साथ चलता है वो हिकड़ी होती है बर्फबारी जेका बर्फ किरंदी आहे अच्छा बर्फबारी जेका किरंदी आहे हू कपह वांगुरु किरंदी आहे मज़े सां कहिड़ी मज़े सां जेके सर्द इलाका जेके थींदा आहिनि जीअं कोयटा आहे जेके पहाड़ी इलाका जेके थींदा आहिनि मरी आहे हिन इलाके में जॾहिं बर्फ पवंदी आहे त हू कपह वांगुरु हूंदी आहे मतिलबु असां हुन में घुमी फिरी सघूं था असांजे मथां आराम सां किरंदी खणी सघूं था उनजा बाल ठाहे असां जीअं तव्हां गोला गंडा खाधा हूंदा हू जेको कंदा न सॉफ्ट हूंदी आहे पर ही अञा बि ॻरी हूंदी आहे बिल्कुलु हू कपह वांगुरु हूंदी आहे बिल्कुलु कपह वांगुरु हूंदी आहे माण्हुनि खे एंजॉय कंदा आहिनि ठीकु आहे बर्फबारी पोइ तव्हां इहो पाण वीडियो ॾेखारींदुसि हीअ आहे इंजॉयमेंट जे लाइ हिकिड़ी हूंदी आहे शालाबारी शालाबारी कहिड़ी हूंदी आहे जंहिंमें हू वॾा वॾा पत्थर बर्फबारी हुनमें छा हूंदो आहे जानवर मरी वेंदा आहिनि हुनमें घरनि खे नुक़सान थींदो आहे शीशा टुटी वेंदा आहिनि गाॾियुनि जा शीशा टुटी वेंदा आहिनि हुनमें जेका बर्फ हूंदी आहे हू स्ट्रॉन्गली थ्रो थींदी आहे मथां तमामु ज़ोर सां हुनजो नंढे खां नंढो साइज़ जेको हूंदो आहे हू चाक जेतिरो थी सघे थो बिलोर जेतिरो थी सघे थो पर वॾो साइज़ जेको आहे हुनजो जंहिं बाल सां तव्हां क्रिकेट रांदि रहंदा आहियो एतिरा वॾा थींदा आहिनि जेके मथां किरंदा आहिनि हुननि सां माण्हुनि जा जानवर मरी वेंदा आहिनि माण्हुनि जे घरनि खे नुक़सान थींदो आहे जंहिंजा शीशे जा घर ठहियल हूंदा आहिनि या का शीशे जी का शइ हूंदी आहे हुननि खे नुक़सान थींदो आहे फसल खे नुक़सान थींदो आहे तव्हांजी गाॾियुनि खे नुक़सान थी वेंदो आहे तव्हांजी जेका बिजली जा जेके खंभा आहिनि हुननि खे नुक़सान थी वेंदो आहे टावर्स खे नुक़सान थी वेंदो आहे छो त तमामु फास्ट थींदी आहे मथां खां उहो किरे थो हेठि तो उनकी स्पीड जो जमीन की छिक तमाम तेज आहे जॾहिं पाण साइंस खे जॾहिं स्टडी कंदासीं तो हुनमें असां हिन कंदासीं त ज़मीन जी कशिश जेका आहे वो केतिरी आहे फॉर एग्जांपल हम चाक खे मथे फलाए थो ये चाक मथे कोन ईंदो ज़मीन इनखे छिके वठंदी वापसि ज़मीन जेकी आहे इनखे छिके पई ही इन करे अचे पियो जॾहिं मथे जंप पियो कयां ज़मीन मूंखे वापसि छिके वठंदी वञण कोन ईंदी छो त जेकॾहिं मथे उॾामी वञा पोइ धारश हली वेंदी मथे कोई ज़मीन जी पंहिंजी हिकिड़ी छिक हूंदी आहे जंहिंमें ही कंदो आहे जॾहिं हू मथां खां बर्फ़ किरे थी त ज़मीन हुन शइ खे पाण ॾे छिके थी पोइ तमामु हू ज़ोर सां छिके थी अच्छा हाणे जेतिरी हल्की शइ हूंदी हू आराम सां किरंदी हू हल्की शइ हूंदी कागज़ आहे हाणे कागज़ खे उछलायां मथे कागज़ खे मथे उछलायां कागज़ हल्को आहे देर सां किरंदो ऐं चाक जेको हो हुनखां पोइ ॻरो हो ऐं हुनजो वायो जेको आहे सभु शइ पढ़ंदासीं पाण हुनमें हू देर सां किरंदो हू जेके गोला हूंदा आहिनि हू तमामु स्पीड सां ईंदा आहिनि हुनखे असां उर्दू में असां चवंदा आहियूं शालाबारी छा शालाबारी शीन साचियो शीन साचियो स्वाद साचियो स्वाद साचियो दोए सा एन सा गैन सा फे सा फे की तरह सागर बताइए फे है सर हसन फे है फे थींदो नेवो सर फे की ठहंदो तोखे छा सम्झ पियो अचे फे की ठहंदो पहिरियों
फे की ना दो सा पे है फे वेरी गुड असा पे के खणदासी पे के खणदासी ही थी तो फे वेरी गुड पे है फे है फे अच्छा काफ दियो ऐं काफ में उर्दू में असा सिंधी में जेको असा खे ॾींदा आहियूं ये उर्दू में काफ थींदो ठीक है अच्छा हाणे आहे खे सिंधी जो खे उर्दू में खे की ठाहींदासीं उर्दू में की ठाहींदा आइडियो काफ है खे काफ है गाफ सा अचियो ये जो को बि लफ्ज उर्दू में कोन ठहंदो ये असां वटि ही डायग्राफ आहे सो उर्दू में सेम तव्हांजो डायग्राफ थींदो गाफ है ङे लाम थियो मीम थियो नून थियो वेरो क्लास नून ने जो कोन ठहंदो वाव थियो हे सा ये थी वियो हमजे सा हमजन थियो ये सा ये में असां वटि ॿ ये आहिनि उर्दू में ठीक है सा ॿ ये आहिनि हिन ये में असांजी आवाज ईंदी ई वारी आवाज ईंदी ऐं हिन में असांजी आवाज ईंदी ए वारी आवाज ईंदी फॉर एग्जांपल आउं लिखां थो जाए बड़ी अच्छी भाई ही तो क्यों जाए ठीक है अच्छा मुझे कोई तो जाली अच्छा नीचा दियो कमरे में जाले हैं जाली हिनका तव्हांखे अच्छा हिनमें तव्हांखे हिकिड़ी शइ ॾिसणी आहे ही जेका तव्हांजी हिनमें तुका कोन्हनि पर जॾहिं ही ये जेकी आहे जॾहिं लफ़्ज़ जे आख़िर में ईंदी जॾहिं लफ़्ज़ जे आख़िर में ईंदी त असां हिन जे हेठि टुका कोन ॾींदासीं ऐं हिन में बि असां टुका कोन ॾींदासीं फोटो तूं भले कढ़ायूं वठ पर जॾहिं पुछंदुसि पोइ तोखे ख़बर पवंदी ठीकु आहे नंढी ए ऐं वॾी ए पर जॾहिं नंढी ए असां लफ़्ज़ जे विच में या शुरू में विझंदासीं त हिन में टुका अची वेंदा हिन में टुका अची वेंदा वही लिखियो जाली छा लिखियो कानों की बाली बाली और हिन में आपको लफ्ज़ लिखा तो यारी और ये सा यारा तेरी यारी हाँ लिखा दो हाँ सो ये सा मुझो लफ्ज़ शुरू क्यों थे हिंदी में लफ्ज़ को चीन दो यारा ते तुमको अच्छी दो री लफ्ज़ पूरा दियो जब को नहीं और दो यारा तेरी यारी अच्छा ही त असां अल्फाबेट्स के ॾिसूं पिया ही त असांखे अल्फाबेट्स के ॾिसूं पिया त हिन पट्टी में असां हिननि खे कीअं कंप्लीट कयूं पिया अच्छा ही हिन खां पोइ असां वटि घे थियो ये हुन खां पोइ असां
नवा ब्लेंडिंग वर्ड्स ठाहे सघूं था जीअं नहाना हमें नून हे थी वेंदो ठीक है लहराना लहराना झंडे को लहराना तो हमें लाम हे थी वेंदो हुननि खे असां डायग्राम पोइ सिखंदासीं पर वेरी इंपॉर्टेंट तव्हां जी पट्टी सां जेके डायग्राम वर्ड्स तव्हांजा थिया आहिनि कहिड़ा कहिड़ा थिया आहिनि भे थे थे झे छे भे घे ठीक है उनका पोइ तव्हांजो आहे फे थे घे ही तव्हांजा डायग्राम तव्हांजा जेके आहिनि ही वर्ड्स आहिनि ठीक है अंडरस्टैंड थियो ये ॻाल्हि समझ में अची वई वेरी इंपॉर्टेंट है सिर्फ तव्हांजे थोरे फोकस जी ज़रूरत आहे तव्हांजे थोरे फोकस जी ज़रूरत आहे ऐं जॾहिं असां हिन शइ खे सम्झी वेंदासीं त असां उर्दू खे बि पढ़ी सघूं था ठीक है उर्दू खे बि असां आराम सां पढ़ी सघूं था आराम सां असां पढ़ी सघूं था असां उर्दू में बहाना अच्छा हे जी जेका शिकिल आहे लफ़्ज़ जे हिसाब सां तब्दील थींदी आहे जो शइ जीअं हे जी शिकिल तब्दील थींदी आहे इन तरीक़े सां हे जी शिकिल बि तब्दील थींदी आहे ही हे उर्दू में कोन्हे पर असां इनखे कंहिं कंहिं जॻह ते इस्तेमाल कंदा आहियूं असल जेका हे आहे हू उर्दू जी इहा ई आहे ठीक है इनके असां हे कीअं कंदा आहियूं जॾहिं असां मिलाईंदा आहियूं बहाना हे असां ये ॾींदा निशानी जे लाइ जॾहिं असां रीडिंग कंदासीं जॾहिं असां हिननि खे ठाहींदासीं जॾहिं असां पढ़ंदासीं तो असांखे ऑटोमेटिकली सम्झ अची वेंदी जीअं तव्हां पहिरियों ॾींहुं स्कूल में आया हो तव्हांखे कुझु कोन ईंदो हीअं तव्हां अख़बार पढ़ंदा आहियो जीअं तव्हांखे सम्झ अची वेंदी वक़्तन खां वक़्तन मेन शइ आहे तव्हांजो फोकस छा फोकस ऐं फोकस कॾहिं थींदो केरु ॿुधाईंदो फोकस कॾहिं थींदो शो इंट्रेस्ट मुंहिंजो इंट्रेस्ट हूंदो मुंहिंजो शौक़ हूंदो त हू कमु कंदुसि मुंहिंजो इंट्रेस्ट कोन हूंदो मूंखां हू कमु कोन थींदो ऐं जेतिरी बि कोशिशि कयां हुनजे लाइ मुंहिंजो पंहिंजो इंट्रेस्ट हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे ठीक है समझ अची वई ओके